जय झूलेलाल। संतन जी नगरी संत हिरदाराम नगर भोपाल खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत थो कयां। अॼु असां सां जेका पुरकशिश शख्सियत जुड़ी आहे उन जे बारे में तव्हांखे ॿुधायां। उहे हिकु साहित्यकार आहिनि, इंजीनियर आहिनि एवं वरिष्ठ समाज सेवी आहिनि। अचो त उन्हनि सां रूबरू थियूं। श्री आसूदो लछवाणी जी, जय झूलेलाल दादा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। उम्र भर का पसीना सूख जाएगा, उम्र भर का पसीना सूख जाएगा, माँ बाप से बात तो करके देखो। उम्र भर का पसीना सूख जाएगा, माँ बाप से बात तो करके देखो। जिंदगी खुशियों से भर जाएगी, जिंदगी खुशियों से भर जाएगी, बुजुर्गों का आशीर्वाद तो लेके देखो। दादा, सभिनी खां पहले मां तव्हांखां इहो पुछंदुमि कि तव्हां कहिड़े ऑफिस में नौकरी कंदा हुआ ऐं कहिड़े पद ते हुया? मां 1970 में जी BHEL भोपाल में लॻुसि। जी जी मुंहिंजो पहिरियों इंटरव्यू हो जीवन जो। जी मां कॉलेज फर्स्ट ईयर में हुउसि। जी, जी। मुंहिंजो उन में सिलेक्शन थी वियो पहिरें इंटरव्यू में? पहिरें इंटरव्यू में। हाँ ओॾीमहिल मां सभिनी खां लोअर पोस्ट ते मूं वटि लॻुसि, चपरासी पोस्ट ते। जी जी। ऐं 14 प्रमोशन खणी करे डिप्टी मैनेजर फाइनेंस ते मां अच्छा, अरे वेरी गुड। तव्हां 14 प्रमोशन खया? 14 प्रमोशन खया। दादा, मुंहिंजी बि नौकरी आकाशवाणी में लॻी। पहिरें इंटरव्यू में मां बि सेलेक्ट थियो हुउमि। तव्हां भारत हैवी इलेक्ट्रिकल मां हाणे रिटायर्ड आहियो। जी। तव्हांजो साहित्य में रुझान कीअं आयो? 1967 में स्कूल में मैगज़ीन पत्रिका निकिती। जी जी। पहिरियों में काको गुज़ारे वियो। जी उन जी। ते मां पहिरीं कविता लिखी हुई। अच्छा, पहिरीं कविता तव्हां तॾहिं लिखी? जॾहिं मां नओं पढ़ंदो हुउमि, काको गुज़ारे वियो। जी 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 उन खां पोइ स्कूल मैगज़ीन निकिती। जी। उन में मुंहिंजी 5 रचनाऊं सिलेक्ट थियूं, अच्छा पर मुंहिंजे नाले हिकु छपी। अच्छा। 4 मुंहिंजे दोस्तनि नाले छपियूं, पर 5 रचनाऊं मां लिखियूं हुयूं। अच्छा अच्छा सिलेक्ट थियूं हुयूं। जी, तव्हां उहे रचनाऊं डोनेट कयूं सम्झो दोस्तनि खे? जी 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 जी। जी मां इहो ॿियो पुछंदुमि तव्हां खां। तव्हां हिकिड़ो सिंधी नाटक लिखियो हो, हलंदा हलो। जी। उनजी शायदि वीडियो फिल्म बि ठही, उन जे बारे में ॿुधायो न असांखे। हलंदो हलो एक्चुअल में मुंहिंजे जीवन जी कहाणी आहे। अच्छा। ऐं जो समाज शेवा में शुरू कई जी जी उन ते ई कहाणी हुई। ऐं उन ते अॻिते हली करे 1980 में हिकु वीडियो फिल्म ठही, हलंदा हलो। नालो अच्छा। बणियो हलंदा हलो। अच्छा ऐं उहा समाज शेवा खे प्रेरित करण लाइ उनखे फॉरेन में बि ॾाढो प्रमोट कयो वियो, अच्छा। ताकी असांजो उद्देश्य उन्हनि जे साम्हूं जी अचे। जी 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 उन मुंहिंजो एजुकेशन हिकु ई उद्देश्य हूंदो आहे, जी। एजुकेशन एजुकेशन एंड एजुकेशन। अच्छा। ॿारनि 1925 जनवरी 78 ते जी पुष्पा जोशीअ हिकु नई दुनिया में ख़त लिखियो हो, जी संपादना पत्र, जी जी कि मां जनम ॾींहुं ख़र्चु बचाए करे हाँ। कंहिं ॿार खे पढ़ाइण जो संकल्प वरितो आहे। हाँ हाँ यदि हर कोई ईअं करे त दुनिया में को बि अनपढ़ रहंदो कोन। जी जी। मां समाज सेवा जे बारे में तव्हां खां पुछंदुमि कि तव्हां काफ़ी संस्थाऊं हलाईंदा आहियो जिते ॿारनि खे आर्थिक बि मदद कंदा आहियो शिक्षा जे लाइ। इन विच में मां तव्हां खां पुछंदुमि कि तव्हांजो 2019 में को काव्य संग्रह निकितो हुयो, पाणीअ विच पथर। जी। त उन जे बारे में ॿुधायो न असांखे, ऐं किताब बि हुजे त ॾेखारियो असांखे। पाणीअ विच पथर मुंहिंजो काव्य संग्रह आहे। जी जी, ॾेखारियो न असांखे। इन अॻु मुंहिंजो काव्य संग्रह निकितो असांजे हो। दर्शकनि खे ॾेखारियो। हे पाणीअ विच पथर हिननि किताब कढी दादा जन, जेका ॾाढी काफ़ी प्रसिद्ध थी। जी, इन जे बारे में ॿुधायो असांखे। असुल में हिन खां अॻु मुंहिंजो किताबु निकितो हो हिंदी कविता में। जी। ऐं मोस्टली मां हिंदी कविता लिखंदो हुउसि। अच्छा ऐं जाने के लिए जाऊंगा नहीं, अच्छा। जंहिं ते मूंखे सैयद अमीर अली मीर पुरस्कार हिंदी भवन तरफ़ां ॾिनो वियो। जी जी जी। इहा ॻाल्हि आहे 2010 जी। अच्छा अच्छा। पोइ वरी उन्हनि ई कविताउनि जो मोस्टली जेके हुयूं, जी, पोइ जी। मूंखे कंहिं चयो भाऊ तव्हां सिंधी में चवंदा लिखो। हा हा हा, सही ॻाल्हि आहे। त पोइ मां कुझु कविताऊं सिंधीअ में अनुवाद कयूं। हा, पर तव्हां काफ़ी किताबूं अनुवाद कयूं आहिनि सिंधीअ में? न, जी। का बि न कविता कोन। हिकु सिर्फ़ु नएं श्लोक आहिनि हा जिन खे मां सिंधीअ में अनुवाद कयो हा, आहे। इहो अनुवाद कयो आहे न तव्हां? जी जी जी। नएं श्लोक। अच्छा ऐं उनजी रिकॉर्डिंग थी प्रिया ज्ञानचंदानी जे आवाज़ में। अच्छा। ॾाढी सुठी रिकॉर्डिंग थी। जी जी। ओॾीमहिल हिकु मां भॼन बि लिखियो हो अच्छा। सिंधीअ में, जी। उनजी प्रिया ज्ञानचंदानी जी आवाज़ में रिकॉर्डिंग थी। अच्छा अच्छा। बाक़ी जेको हींअर अॼुकल्ह जेको मां लिखां पियो, जी। 90% सिंधीअ में बि लिखां। अच्छा। पहिरियों मां हिंदीअ में लिखंदो हुउसि, हा पर हा। पोइ वरी मां 90% सिंधी दादा, मां बि शुरूआत साहित्य में हिंदी में लिखण सां कई। पोइ वरी मां ॾिठो कि असांजे समाज जा माण्हू घटि लिखंदा आहिनि ऐं उन्हनि जी भाषा शैली ॾाढी सुठी न हूंदी आहे। इन करे पोइ वरी मां बि सिंधीअ में लिखणु शुरू कयो। मां बि 8-10 किताबूं लिखियूं आहिनि, तव्हांखे ॿुधायां मां त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां सिंधीअ में लिखंदा आहियो। छा आहे कि सिंधी में लिखण वारा ॾाढो घटि माण्हू आहिनि। जो पेड़ फल नहीं देते, जो पेड़ फल नहीं देते उनकी छाया में भी बड़ा आनंद आता है।
दादा मां तव्हां खां पुछंदुमि कि तव्हांखे को कृष्ण खटवाणी पुरस्कार बि मिलियो, उन जे बारे में ॿुधायो न असांखे। सुहिणो सपनो किताब हुई शायदि उहा तव्हांजी। सुहिणो सपनो किताब हा, उहो किताब ॾेखारियो न। कृष्ण खटवाणी अवार्ड मिलियो, जंहिंमें सिंधी साहित्य अकादमी एके जा ॾिना। अच्छा। ऐं हिनखे 2020 जी जी जी। सभिनी खां सिंधी सुहिणी हा। गद्य कृति मञियो वियो। अच्छा। हा, हा, हिनखे मिलियो। ये ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई हीउ तव्हां। किताब जेको आहे हक़ीक़त ते लिखियलु आहे, हिन में कुझु बि कूड़ लिखियलु कोन्हे। अच्छा। हिकु इहा इहो ॾाढी बढ़िया ॻाल्हि ॿुधाई कि हक़ीक़त ते लिखियलु किताब आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां ॿुधायो कि हिकु 57 श्लोकनि जो अनुवाद कयो हो, जी। उहो कहिड़ी किताब हुई? नायमला श्लोक गुरबाणीअ में ईंदा आहिनि। अच्छा। गुरबाणी जे आख़िर में ईंदा आहिनि नायमला श्लोक। जी जी जी। गुण गोबिंद गायो नहीं जन्म कार किन। अच्छा। अहिड़ा 27 श्लोक आहिनि चंचन लाल जा, उन अच्छा। मां सिंधी अनुवाद कयो हो। अच्छा अच्छा अच्छा। दादा सन 2008 में तव्हांजो हिकु काव्य संग्रह निकितो हो, जाने के लिए जाऊंगा नहीं, जी। त उहो छा हुयो, उन जे बारे में ॿुधायो। इहो काव्य संग्रह पहिरियों में काव्य संग्रह हो जी। जेको हिंदीअ में छपे वियो हो। जी। इनखे BHL साहित्य सभा जी जे सौरा प्रिंट थियो हो। जी जी। ऐं इन ते मूंखे सैयद अमीर अली मीर पुरस्कार मिलियो हो। अच्छा अच्छा। हा, अहिंदी भाषी जी हिंदी भाषी सेवाउनि लाइ जी 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 इहो जी। पुरस्कार ॾिनो वियो हो। दादा BHL में मुंहिंजा वॾा भाउ हुया जेके स्वर्गीय परसराम छाबड़िया हुया, उहे बि तंहिं वक़्तु हुते कमु कंदा हुया। 77 जे आसपास जी ॻाल्हि मूंखे यादि आहे, त तॾहिं उहे BHL मां छॾे करे पोइ राज्य उद्योग में आया। उहे बि शायदि तव्हां सां गॾु रहिया हूंदा, हाणे तव्हां सुञाणो वाला आहिनि, इहो मूंखे ख़बर न आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां इहो बि पुछणु चाहींदुमि तव्हांखे, 2010 में बि हिकिड़ो जेको पुरस्कार मिलियो हो सैयद अमीर अली मीर, त उहो कीअं मिलियो तव्हांखे? उहो बि ॿुधायां, अहिंदी भाषी कवियुनि जो हिंदीअ में योगदान ते राष्ट्र भाषा प्रचार समिति मूंखे इन पुरस्कार सां नवाज़ियो वियो हो। अच्छा अच्छा। राज्यपाल, हा, राज्यपाल तंहिं वक़्तु गवर्नर पुरस्कार ॾींदा हुया। उन्हनि सम्मान कयो हो। अच्छा अच्छा। 50,000 रुपया कैश ॾिना हो। अच्छा। सर्टिफिकेट ऐं ट्रॉफी ॾिनो हो। अच्छा अच्छा जी। वे लोग धन्य हैं, वे लोग धन्य हैं जिनके घर में बुजुर्ग हैं, वे लोग धन्य हैं जिनके घर में बुजुर्ग हैं, क्योंकि उनके घर में साक्षात भगवान झूलेलाल मौजूदु हैं। दादा मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि, तव्हां हिकिड़ी संत हिरदाराम जी जे मथां हिकिड़ी किताब लिखी, मानव सेवा ही माधव सेवा, त उन जे बारे में ॿुधायो न। उहा किताब मां तव्हांजी ॾाढी दिलि सां पढ़ी, उन किताब में त तव्हां साक्षात संत हिरदाराम जी खे लाइ आया आहियो, सभिनी खां जेको इंटरव्यू वठी करे तव्हां उन में ॾिना आहिनि, उन जे बारे में ॿुधायो असांखे। मां नैनीताल संत लीलाशाह आश्रम वियो हुउसि जी। साधना जे हिसाब सां। जी। उते मां महीनो खनि रहियुसि। जी जी। उते हिकु किताब मां पढ़ियो संत लीलाशाह अच्छा। ते। जी। उहो किताब पढ़ण दिमाग़ में आयो। जी। असांजा संत बि संत लीलाशाह जा शागिर्द हुआ। जी जी जी। त उन्हनि ते बि अहिड़ो किताब हुअणु घुरिजे। हा हा हा। बिल्कुलु उन जी थीम ते मां उहो किताब जी रचना कई। जी जी। 7-8 पेज पहिरियां जेके आहिनि उन में संत हिरदाराम साहिब जी जीवनी जे बारे में ॿुधायो। जी जी। जेका सिद्ध भाऊ जेके उन जा असिस्टेंट आहिनि। जी जी। उन्हनि पंहिंजे प्रवचन ॿुधायो हो। जी जी। सिद्ध भाऊ जी संत हिरदाराम जी जा शिष्य आहिनि, सभिनी खां प्रमुख शिष्य उहे ई। जी जी जी। त उन्हनि ॿुधाया हुआ पंहिंजे प्रवचन में। जी। उहे कलेक्ट करे मां उन मां 7-8 पेज ठाहिया। जी जी। तंहिं पोइ ॿियो पोर्शन मां कयो। जी। जेके संतनि खे फॉलो कंदा आहिनि। जी जी। 96 माण्हुनि सां गॾु। 96 माण्हुनि सां। इहे तव्हांजी ॾाढी वॾी उपलब्धि आहे कि 96 माण्हुनि सां रूबरू तव्हां थी करे उन किताब में साक्षात लाथो आहे। उन लाइ मूंखे यात्रा करणी पई। हा। राजस्थान जी, गुजरात जी। जी। विदेशनि जा बि उन में कुझु माण्हू संपर्क में आया। जी जी। इंटरव्यू वरितो। जी जी। प्लस बेलाई जा लोकल माण्हू। जी जी। 96 माण्हुनि जा इंटरव्यू मां वरिता। जेको उन्हनि ॿुधायो जी उहो ई मां उन किताब में लिखियो आहे। जी जी। लास्ट 240 पेज उन्हनि जा ई आहिनि। अच्छा, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई। संतनि जो चवणो हो, बच्चे बूढ़े और बीमार हैं परमेश्वर के यार, करें भावना से सेवा उनकी, पाएं लोक परलोक में सुख अपार। तव्हां वटि उहा किताब हुजे त असांखे ॾेखारियो न। हीअ किताब आहे मानव सेवा माधव सेवा। हा हा। हिन किताब खे मां संत हिरदाराम साहिब सबमिट कयो आहे। काफ़ी सुठी किताब लिखियलु आहे। इहा किताब मां सॼी पढ़ी आहे। दादाजी हिन में ॾाढी महिनत आहे। संतनि खे उन्हनि साक्षात लाथो आहे हिन किताब में। इहा ॾाढी, दादा तव्हां हिन उमिरि में एॾी महिनत कई आहे, तव्हां ॾाढा धन्यवाद जा पात्र आहियो। त हिन किताब में जेके संस्मरण आहिनि उहे हिकु मूंखे उन खां पोइ जी मूं वटि माण्हू जा फ़ोन आया जी कि तव्हां उदयपुर मां हीअं लिखियो आहे, उते आश्रम आहे जिते ॿुढनि जी शेवा थींदी आहे, ॿारनि जी शेवा थींदी आहे,
असां ॿुधायो त असां उन्हनि खे कुझु आर्थिक मदद करणु चाहियूं था जी यानी उहा सफलता आहे हाँ किताब पढ़ी करे उनखे पतो पियो जी जी हलंदो आहे उन मां पुछो ऐं वरी उन्हनि वञी करे उते ॾाढी सुठी शेवा कई। ये तव्हांजी दादा सफलता आहे कि तव्हां हिन उमिरि में एॾी महिनत करे एॾी सुठी किताब कढी आहे। धन्यवाद दादा तव्हांजो। कर्म पर विश्वास रखो, कर्म पर विश्वास रखो और ईश्वर में आस्था। संत हिरदाराम जी ज़रूर निकालेंगे कोई अच्छा रास्ता। दादा असां हे सिंधी समाज सिंधी एजुकेशन वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां संत हिरदाराम जे मथां हे स्पेशल कवर कढियो। हे मां तव्हांखे गिफ्ट थो ॾियां पियो। हे असां PNT डिपार्टमेंट खां गवर्नमेंट खां मिली करे कढियोसीं। हे तव्हांजे लाइ आहे। महिरबानी साईं महिरबानी जी। लाख दुखों राहों में मेरी मंजिल तुम बन जाना, लाख दुखों राहों में मेरी मंजिल तुम बन जाना, झूलण साईं हर दर्द सह लेंगे दिल में तुम बस जाना। दादा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां समाज सेवा कॾहिं खां शुरू कई, कहिड़े सन खां शुरू कई? 26 जनवरी 1978 खां वठी करे। अच्छा जी जी जी। ऐं तव्हां जूं कुझु संस्थाऊं बि हलंदियूं आहिनि ऐं जंहिंमें हिकु संस्था हुई जंहिंमें तव्हांजी श्रीमती जेका शुरूआत उन्हनि कई हुई, उन जे बारे में ॿुधायो। नवयुग परिषद जो 26/78 संस्था जो नालो उन ॿियो हो साक्षरता अभियान, त उहा 26/78 ते शुरू कई। जी जी। उन में पहिरियों योगदान जेको आहे मुंहिंजी श्रीमतीअ जो 6 रुपया। तव्हांजो नालो ॿुधायो? तरुलता लछवाणी। अच्छा, त मतिलबु शुरूआत में तव्हां इहे कीअं शुरूआत कई हिन जी? मां शुरूआत ईअं कई, ही असांजे घर अख़बार कोन ईंदी जी। ही पासे में हिकु होटल हुई, उते अख़बार मोटूमल नालो हूंदो हो न, होटल हूंदी जी, उते अख़बार ईंदी, अख़बार पढ़ण मतिलबु ही उते वेंदा हुआ। जी जी। छुट्टी जो ॾींहुं हो, उनजी ऑफिस जी छुट्टी जो ॾींहुं हो, त अख़बार उते पढ़ी और अख़बार खणी आया। अच्छा। त चइनि पिया ॾिस त हिकु केॾी सुठी ॻाल्हि लिखी उहा नई दुनिया अख़बार ई शायदि दादा ॿुधायो मूंखे। जी। त पुष्पा जोशी नाले जी छोकिरीअ ॾिस केॾा सुठो लिखियो आहे, संपादक के नाम पत्र कोन तरी। हा हा हा। त भई हेॾा ॿार निरक्षर आहिनि, त जेकर न कोई पंहिंजे जेब ख़र्च मां थोरो थोरो कढी करे ऐं भई ॿारनि खे पाढ़े, जी जी जी, केतिरा न ॿार साक्षर। सही ॻाल्हि आहे, इहा केॾी वॾी सोच आहे। त न केॾो सुठो लिखियो अथई, त मुंहिंजो पाण ई शुरू कयूं। त चई बाबा त मूंखां तॾहिं पीउ हूंदा थोरा स्ट्रिक हूंदा न। हा। बाबा त मूंखां हिसाब करे सभु वठी छॾींदो आहे ऐं मां तोखे जेको जेब ख़र्च ॾींदो आहियां 25 रुपया उहो ओवर टाइम करे ॾींदो आहियां। अच्छा। हा, त उहो त मां सोचियोमांसि मां त शुरू कयां थी। जी जी जी। त तॾहिं असांजे पाड़े में हिकु छोकिरी मतिलबु हुई, उन पापा जी तबियत अचानक ख़राबु थी, त ॿिन्ही भाउ भेणनि पढ़ाई छॾिनी। गोदावरी नालो हूंदोसि, गोधा गोधा चवंदासीं। अच्छा अच्छा। त मां गोधा त हुन पढ़ाई छॾे ॾिनई, चई भाभी मुंहिंजी पढ़ण जी त ॾाढी इच्छा आहे पर मुंहिंजो पीउ बीमार थी पियो आहे, त इन करे त न छा मां पढ़ाई छॾिनी। मुंहिंजो तूं पढ़ंदीअं? चई हा। त मां फारम भरायोसीं, किताब कापियूं वठींदासीं, मां उन कापियूं सॼियूं पूरियूं करे ॾिनियूंमांसि, मां वई पढ़ाईंदी हुईमांसि। अच्छा। ईअं करे वरी हिन जो ॿियो दोस्त आयो नानिक पारवाणी। जी। ही त सम्झो भई असां भई पति पत्नी थी अलॻि थोरी थी, मां शुरू कई। जी जी। चवंदा आहिनि न हर सफल पुरुष जे पुठियां स्त्री जो हथ हूंदो आहे, हे प्रैक्टिकल और साक्षात असांजे साम्हूं अथव। त ॿियो नंबर हुन जो दोस्त आयो नानिक पारवाणी, त उन सां इहा ॻाल्हि कईसीं। ईअं करे 10 ॼणा असांखे, मां पंहिंजे घरां ई कापियूं किताब ॿिए ॾींदी हुअसि 10 ताईं। त इन खां पोइ साईं जन ताईं ॻाल्हि पहुती, साईं जन बि डोनेशन ॾियणु शुरू कयो। इन खां पोइ डॉक्टर राम बेलानी आहिनि, त उहो पंहिंजो मकान विकिणनि पिया। त साईं जन बि पैसा ॾिना ऐं तंहिंखां पोइ सॼे शहर मां दान वरितनि, उहा बिल्डिंग हिननि ख़रीद कई। अच्छा। हा, उहो भवन ख़रीद कयनि, त उते पोइ वरी इहो शुरू उते कयोसीं कमु। त मां चयोमांसि भई हाणे त नंढा नंढा ॿार आहिनि, मुंहिंजे ॿारनि में साल ॾेढ जो फ़र्क़ु हूंदो। जी जी जी। त मुंहिंजा नंढा ॿार आहिनि, त हाणे मां ॿारनि जो थी ॾिसां ऐं तव्हां पंहिंजो उते। न इहो ॾाढी बढ़िया ॻाल्हि ॿुधाई तव्हां। तव्हांजी उहा जेका नवयोग परिषद संस्था जिते तव्हां इहे फ्री शिक्षा ॾींदा आहियो, उतां जा तव्हां संस्थापक बि आहियो, त उन जे बारे में ॿुधायो असांखे। नवयोग परिषद पहिरीं साक्षरता अभियान नालो हो, पोइ जॾहिं चङा माण्हू जॾहिं थिया आहिनि, पोइ चइनि हाणे बसि पाण नालो मटियूं था, पोइ साक्षरता अभियान मां नालो नवयोग परिषद कयो। जी जी। ऐं हिकु प्रयास संस्था बि हुई तव्हांजी। नवयोग परिषद जी पहिरियों ॿुधायो न, डोनेशन घरवारीअ जो। हा। ऐं मूंखे 6 रुपया ॾियणा हुआ, 6 रुपया महीनो। अच्छा। त उन में मां BHL में चांहि पिया वठो, 10 रुपया सुबुह जो 10 रुपया शाम जो। अच्छा। उहा बंदि कई, उन मां 6 रुपया बचा। वाह वाह, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। तव्हां सिंधी समाज लाइ केॾो वॾो कुर्ब कयो आहे। इहो शायदि ई कोई अहिड़ो माण्हू हूंदो जंहिं इहे पंहिंजे जेब जा पैसा बचाए करे ॿारनि जी शिक्षा जे लाइ तव्हां मदद कई आहे। दादा मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछंदुमि कि तव्हां हिकु प्रोफेशनल शिक्षा संस्था बि आहे तव्हांजी,
जिते डॉक्टर इंजीनियर सीए उन्हनि खे तव्हां आर्थिक मदद कंदा हो। लास्ट 5 साल पहिरें जी वीचार आयो जेके ॿार ॾाढे ब्रिलियंट आहिनि उहे ब्रिलियंट ॿार जेके आहिनि शिक्षा सां वंचित था रहिजी वञनि जी उच्च शिक्षा सां। अच्छा ऐं ख़ासि करे प्रोफेशनल शिक्षा जी जी ॾाढी महांगी आहे। जी जी त मां प्रोफेशनल एजुकेशनल वेलफेयर ग्रुप हेल्प ग्रुप ठाहियो आहे तव्हां इहो। उहो हाणे ठाहियो आहे पर ईअं कमु पियल हुयो हले न हो। हा ऐं हुन में हेसि ताईं 15 ॿार जेके आहिनि उहे प्रोफेशनल जो कंप्लीट करे पर जॉब लॻी चुका आहिनि। अच्छा इन में दादा तव्हां पीएचडी शामिल कई आहे छा? डॉक्टर इंजीनियर सीए त आहिनि, पीएचडी बि हायर एजुकेशन में ईंदी आहे? अञा ताईं को मोटो आयो कोन्हे जी पर डॉक्टर इंजीनियर चार्टर अकाउंटेंट कंपनी सेक्रेटरी जी जी बीएड जी जी अरे MBA नेट टाइप जो कोर्स मां मदद कयां पियो। हा त पहिरें इहो कमु ईअं हलियो पियो। जी अहिड़ा बि माण्हू मूंखे मिलिया जी। जिन 2-2 लख रुपया साल में मदद कई। अच्छा अहिड़ा बि परीक्षा हा दानी वेठा आहिनि असांजे समाज में, दानी बि आहिनि जेके सुठे कम लाइ दान कंदा आहिनि अॼु बि। त अॼु बि 60 ॿार अञा क्यू में आहिनि, 15 ॿार ठही चुका आहिनि। अच्छा पर मां चवणु हो हींअर तव्हांखे ॾिसी करे मां दान ॾियनि था तव्हां शिकल ॾिसी करे हा तव्हां खां पोइ छा। हा सही ॻाल्हि आहे। त इन करे अॼु खां 20 ॾींहं अॻु हिकु नई संस्था ठही हा प्रोफेशनल एजुकेशन वेलफेयर हेल्प ग्रुप जी 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 जंहिंमें 7 मेंबर। इहा मतिलबु हाणे ई ठाही आहे संस्था तव्हां लेटेस्ट? जी लेटेस्ट जी उन में 15 ॾींहंनि में ई लॻभॻि 76,000 रुपया डोनेशन अची अच्छा। चुको आहे। हा ऐं पुराणे डोनेशन मां 5.5 लख बचा पिया आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां ग़रीब ॿारनि जी मदद था कयो, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। भॻवानु तव्हांखे अञा वधीक मदद करे, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई तव्हां। मनुष्य होना मेरा भाग्य है, मनुष्य होना मेरा भाग्य है, परंतु सिंधी होना मेरा सौभाग्य है। दादा मां तव्हांखां इहो पुछंदुमि कि कोई तव्हांखे सिंधी गानो गीत हुजे यादि त हुन जी 2 लाइनियूं ॿुधायो। दादी तव्हां बि ॿिन्ही मां जेके बि हुजे यादि। पहले दादा त ॿुधायो। मां हिकु भॼन लिखियो हो जी उन जूं 2 लाइनियूं। हा ॿुधायो। मुंहिंजा पंहिंजा भर में हुजनि, दान जा मटका बि हथ में हुजनि, मुंहिंजा पेर सेवा में लॻनि हुजनि, पोइ जिंद जान मां निकिरे एतिरो त कजां मुंहिंजा मालिक, जेॾी महिल जिंद जान मां निकिरे गोबिंद नालो वठी करे, पोइ जिंद जान मां निकिरे। वाह वाह ॾाढो सुठो। दादी तव्हांखे बि कोई ईंदो हूंदो भॼन ज़रूरु? मां त ईअं गाईंदी हा कोई बि हुजे। दुख दूर तूं कजई झूलेलाल साईं, दुख दूर तूं कजई झूलेलाल साईं, झूलेलाल साईं अमरलाल साईं, झूलेलाल साईं अमरलाल साईं, दुख दूर तूं कजई झूलेलाल साईं, आहीं शाहन जो शाह तूं आहीं शहनशाह, तूं शाहन जो शाह आहीं शहनशाह। तव्हां सिंधी व्यंजन कहिड़ो हिननि खे खाराईंदा इहो ॿुधायो असांखे ठाराए करे। ही चांहि कोकी शौक़ सां खाईंदा आहिनि। अच्छा हा त हाणे जीअं कोकी त कोई ॾुखी शइ आहे न न न। अटे में मोण विझिजे जी लूणु कारो मिर्च जीरो विझी करे अच्छा अच्छा मोण थोरो सुठो हुजे भई हा में ॿधिजे हा हा हुनखे नरम ठहिजे असां न कड़क थोरो ॻोहिजे हुनखे अटे खे कड़क ॻोहिजे पर मोइण विझण सां छा नरम थींदो अटो? हा उहो अटो नरम थींदो आहे जी ऐं पर ॻोहिजे भई कड़क करे तंहिंखां पोइ चाणी खे थोरो सो वेले करे पहिरीं तए ते तेल लॻाए करे थोरो पहिरीं सेकजे 2 पासा। अच्छा वरी वापसि हुन चाणीअ खे थोरो सो वाखो कजे जी वरी हुनखे आराम सां मतिलबु अधु सेकजे पहले अधु सेक पोइ वरी वेलजे। हा वरी वापसि हुनखे वेलजे थोरो सो हल्को वाखो कजे एकदम लाहे गरम करे त मज़ो कान कंदो। नहीं जी जी हा हुनखे थोरो सो वाखो करे जीअं 2 टे चाणी भाई वेले थोड़ी सेके छॾे पहिरीं चाणी थोड़ी वाखी थी वेंदी जी जी वरी हुनखे थोरो सो हल्को वेले करे वरी वापसि तए ते रखी हुनखे चङी तरह 2 पासा तेल करे मतलब तेल लॻाए करे ऐं कड़क करे। दादा चांहि कोकीअ शौक़ीन आहिनि। मुंहिंजी जेका माता साहब हुई श्रीमती कलावंती छाबड़िया उहा बि चांहि कोकी ॾाढी शौक़ीन हूंदी। उहा राति जो अक्सर इहो ई चवंदी कि चांहि कोकी खाराए मूंखे बसि मुंहिंजो पेट भरिजी वेंदो। जी दादा मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि अॼुकल्ह ॿार सिंधी नथा ॻाल्हाइनि, सिंधी भाषा खे असां कीअं बचायूं, कीअं अॻिते वधायूं? असांजी पीढ़ी त हलाईंदी, अॻिते कीअं वधे इहा भाषा, इनखे ॿुधायो तव्हां हिन लाइ। हिकु ई तरीक़ो आहे घर में सिंधी ॻाल्हाइणु। जी जेतिरो घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं ओतिरो ॿारनि खे सिंधी ईंदी। जी जी भले अॼु ॿार इंग्लिश मीडियम पढ़नि था, वॾा स्कूल में पढ़नि था,
पर सिंधी बि हुअणु ज़रूरी आहे। हाँ, ऐं असांजे घर में ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण में का दिक़त कोन थींदी आहे। कोई दिक़त कोन्हे दादा, ये तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई। असांजा दादा लाल कृष्ण आडवाणी हुया जेको प्रधानमंत्री बि ठहिया, उन्हनि जो हिकिड़ो ई चवणो हो, उन्हनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी त उन्हनि इहो ई चयो कि घर में घटि में घटि असां ॿारनि सां सिंधी ॻाल्हायूं, जंहिंसां असांजी इहा भाषा बची रहे। लिखणु पढ़णु त पोइ जी ॻाल्हि आहे, घटि में घटि ॻाल्हाइण असां न छॾियूं। त इहो दादा जो चवणु हूंदो जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो पियो। ना पैसा लगता है, ना पैसा लगता है, ना खर्चा लगता है। आते जाते सबको जय झूलेलाल बोलना मुझे बहुत अच्छा लगता है। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि तव्हांखे चैनल सुठो लॻंदो हुजे त हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन दॿाईंदा। अॼु असां तव्हांखे जंहिं शख्सियत सां मिलायो आहे उहे ॾाढा वॾा साहित्यकार हुया। दादा जय झूलेलाल, दादी जय झूलेलाल। तव्हां सां सिंधी शख्सियत में मुलाक़ात थी। धन्यवाद तव्हांजो ॾाढो ॾाढो।